अच्छा, तव्हांजो तजुर्बो प्रिंट मीडिया जो घणो रहियो, इलेक्ट्रॉनिक मीडिया जो थोरो। माज़ी इहो वक़्तु हुयो गुज़री। हींअर प्रिंट मीडिया जो कहिड़ो दौरु हले पियो? प्रिंट मीडिया चवनि पिया, माण्हू चवंदा साह ई नथी खणे, प्रिंट मीडिया जो उहो दौरु ई हलियो वियो प्रिंट मीडिया छाकाणि त असां वटि हिकु त कागज़ महांगो आहे। आहे ऐं माण्हुनि वटि हाणे जेका अख़बार पढ़ण वारी जनरेशन हुई उन जो तइदादु घटि पियो पियो वञे। जेका नई असां वटि जनरेशन आई आहे उन जो रुख डिजिटल आहे, वधीक आहे, मोबाइल ऐं जेको बि आहे न, त उन जी फिज़िबिलिटी अख़बार जी जेका आहे उहा हाणे एतिरी न रही आहे जेतिरी पहिरीं हुई। पढ़ंदड़ बि घटि थियो आहे, ख़रीदार बि घटि थियो आहे। नतीजे तौर ते अच्छा महांगाई थी आहे, अख़बार ते जेके बि शयूं, जेका प्रोडक्शन ते जेका लाॻत अचे थी उहा वधी वई आहे, इन जे करे उहा घटि थी आहे। पर जीअं माण्हू चवनि था त इहा मुकमल ख़तमु थी वेंदी, आउं उन में बिलीव नथो करियां।